फरमाइन था आउं तोखे हिकिड़ो वज़ीफ़ो थो ॾसां ओहो कर त पोइ तोखे वरी ॿीहर नज़र करणी पवंदी त मूं में टिको आहे या न। चई कहिड़ो? हज़रत ख्वाजा अजमेरी चवनि था त तूं चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो कलमो पढ़ी पोइ तूं मूंखे निहार। उन साधुअ चयोसि मां इहो कोन पढ़ंदुसि। ख्वाजा साहब फरमायो त पोइ तूं कूड़ो आ, तोखे नफ्स सदाई चयो आ ऐं तूं पाण तो चवीं त मूं नफ्स जी मुखालफत करे 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 हिन मकाम खे हासिल कयो आ। हाणे तोखे नफ्स झले थो त कलमो न पढ़, पोइ तूं नफ्स जो मुखालिफ त कोन आ, तूं अञा नफ्स जो बंदो लॻो पियो आ। अल्लाह जे वली हुनखे हिकिड़ो फ़लसफ़े अंदाज़ में ॻाल्हि ॿुधाई। उन चयो त मां सदाई नफ्स जी मुखालफत कंदो आहियां। ख्वाजा साहब फरमाइनि था जे नफ्स जी मुखालफत कंदो